सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जी हिक वफ़द तरफ़ां जन्नत स्कूल ॻोठ जयराम जोगीअ जो दौरो रिपोर्ट मंज़ूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे सदर दरिया खान बलोच जे ख़ुसूसी हिदायतुनि तहत फलाही ख़िदमत जे हवाले सां एसोसिएशन जो हिक 3 रुकनी वफ़द जंहिंमें इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंज़ूर हुसैन कालरो, जॉइंट सेक्रेटरी मैडम नीलूफर भुट्टो ऐं मेंबर इंजीनियर ख़ालिद मेमण तरफ़ां ॻोठ जयराम जोगीअ में पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ स्कूल जन्नत पब्लिक स्कूल जो दौरो कंदे टीचर पारस मेहराणी शागिर्दनि ऐं स्कूल जे बानीकार जयराम जोगीअ सां मुलाक़ातूं करे स्कूल बाबति मालूमात हासिल कई, जिन ॿुधायो त स्कूल खे गवर्नमेंट जो दर्जो ॾींदे SNE सैमिस कोड मंज़ूर कई वञे, जीअं हिन पोइते पियल ग़रीब वसंदे जा ॿारड़ा तालीम जे ज़ेवर हासिल करे सघनि। स्कूल जे टीचर तरफ़ां वफ़द जे साथियुनि खे अजरकूं ओढाई वयूं ऐं जयराम जोगी ॻोठ में अचण समेत स्कूल जे ख़बर चाल लहण ते संदन भलीकार कंदे शुक्रिया अदा कयो। हीअ वफ़द टंडवाला यार ज़िले जे डिप्टी कमिश्नर जनाब नूर मुस्तफ़ा साहिब सां मुलाक़ात कंदे ॻोठ जयराम जोगी स्कूल जे मामले खां आगाही ॾींदो ऐं उनजी मदद करण जी अपील कई। DC साहिब वफ़द खे पंहिंजे ताउन जो यकीन ॾियारींदे संदन आमद ते शुक्रिया अदा कयो। हुन मौक़े ते लगारी साहिब खे अजरक ओढाए लेखक मंज़ूर कालरो जो किताब मुंहिंजे मन जा मामरा पेश कयो वियो, जंहिं ते पाण ख़ुशी जो इज़हार कंदे किताब खे मोबाइल जे इस्तेमाल खां घणी अहमियत वारो करार ॾिनो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन जे साथियुनि पारां EDO गर्ल्स टंडवाला जे ऑफिस में साणस मुलाक़ात कई वई। मैडम समो साहिबा तरफ़ां वफ़द जी ख़ुशी ऐं मोहबतुनि सां आजिया कंदे खेनि लुंगी जा तोहफ़ा पेश कया ऐं ख़ातिर तवाज़ा कई। हिन ॾिस में मैडम ग़ज़ाला अशरफ समो साहिबा खे जन्नत पब्लिक स्कूल ॻोठ जयराम जोगी तालको चंबड़ जे तरक़ीअ तरफ़ सरकारी ऐं इंतज़ामी सतह ते ख़ुसूसी ध्यानु ॾियारण लाइ गुज़ारिश कई वई। हिन वफ़द तरफ़ां गवर्नमेंट मेन सिंधी प्राइमरी स्कूल टंडवाला यार जे तालीमी ऐं इंतज़ामी मसइलनि ते उस्तादनि ऐं इंतज़ामिया सां बि मुलाक़ात कई वई, जिन में धणी बख़्श जसकाणी, सैयद नियाज़ हुसैन शाह बुखारी ऐं ॿियो अमलो शामिल आहे। हुननि उस्तादनि वफ़द जे भलीकार कंदे दोस्ताणे माहौल में हाल अहवाल ओरिया।